अवामनि जे लाइ बाथरूम ठहियल हूंदो आहे उन ते कुझु न कुझु लिखियलु हूंदो आहे। तव्हां कॾहिं अहिड़े बाथरूम में विया आहियो जिते कुझु लिखियलु हुजे? अवाम जे लाइ जेके बाथरूम ठहियल हूंदा आहिनि हुते अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां कॾहिं कहिड़े अहिड़े बाथरूम में विया आहियो जिते बाथरूमनि में अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि? तव्हां कॾहिं विया आहियो अहिड़े बाथरूम में जिते अजीब ॻाल्हि? उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं घंटी जे बटन खणिजो छो जो असांजे अचण वारी वीडियो तव्हांखे मिलंदी रहे। हलूं था वीडियो जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा अथई? मुंहिंजो नालो सोनल। सोनल भाई छा कंदा आहियो? मां संग जी रेडी हलाईंदो। अच्छा संग जी रेडी हलायो। सोनल भाई ॾिसो त पिया माण्हू वॾा बदतमीज़ थी विया आहिनि बाथरूमनि में अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां कॾहिं अहिड़े बाथरूम में विया आहियो जिते का अजीब ॻाल्हि लिखियलु हुजे? हा यार विया हुआसीं हिकिड़ी जाइ ते इहो लिखियलु हो हे जज़्बा जनून हिमत न हार। अच्छा मां जज़्बा जनून त हिमत न हार। पोइ तव्हां हिमत हारी या पोइ वरी कामयाबु थी वियो? न बाबा हिमत न हारी त जो लिखियलु हो त उन हिसाब सां दौर लॻायो न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा नालो छा अथई? इमाम ज़ादो। इमरान भाई काफ़ी ॾिठो हूंदो तव्हां शहरनि में या किथे रस्तनि में आवाम जे लाइ बाथरूम या वॉशरूम ठहियल हूंदा आहिनि हुते बदतमीज़ माण्हू अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां सां कॾहिं ईअं थियो आहे तव्हां कंहिं बाथरूम में विया हुजो हुते का अजीब ॻाल्हि लिखियलु हुजे? जी साईं खोड़ सारियूं लिखियलु हूंदियूं आहिनि उन मां हिकिड़ो डायलॉग इहो त माना चवंदा आहिनि त ॿाहिरि वॾी बदमाशी कंदो आहे हिते ॾे हाल हवाल। अच्छा माना तूं बदमाशी कंदो आहे न ॿाहिरि? न बदमाशी न कंदा आहियूं भले ईअं साम्हूं लिखियलु हूंदो आहे उहो। अच्छा साम्हूं ईअं लिखियलु हुयो? जी जी ठीकु आहे वरी वरी महिरबानी। अहिड़े तरीक़े ॿियो बि लिखियलु हूंदो आहे नंबर लिखियलु हूंदा आहिनि यारी जे लाइ नंबर या अहिड़े तरीक़े ॿियूं बि शयूं माना माण्हू हरकतूं कंदा आहिनि गंदियूं गंदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा नालो छा अथव? इनायतुल्ला। इनायतुल्ला माण्हू वॾा बदतमीज़ थी विया आहिनि ॾिसो त पिया शहरनि जे बाथरूम में जेके अवामनि जे लाइ बाथरूम ठहियल हूंदो आहे उन ते कुझु न कुझु लिखियलु हूंदो आहे। तव्हां कॾहिं अहिड़े बाथरूम में विया आहियो जिते कुझु लिखियलु हुजे? जी जी विया हुआसीं हिकिड़े ते। अच्छा हुते छा लिखियलु हुयो? हुते लिखियलु हुयो दुनिया वञी चंड ते पहुता तव्हां अञा हुते ई आहियो। देखा आपने लापरवाही का नतीजा है। अच्छा ईअं लिखियलु हुयो। पोइ तव्हांजो इरादो आहे चंड ते वञण जो? न असांजो हिते ई रहण जो इरादो आहे। अच्छा हुन बाथरूम में वेठा हूंदो? हा हुते ई वेठा हूंदासीं। अस्सलाम वालेकुम। सलाम। अदा नालो छा अथई? ज़ुल्फ़कार। ज़ुल्फ़कार भाई ॾिसो त पिया माण्हू वॾा बदतमीज़ थी विया आहिनि शहरनि में अवाम जे लाइ जेके बाथरूम ठहियल हूंदा आहिनि हुते अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां कॾहिं कहिड़े अहिड़े बाथरूम में विया हो जिते का अजीब ॻाल्हि लिखियलु हुजे भला? जी विया आहियूं। अच्छा छा लिखियलु भला हुते? उन्हनि ते लिखियलु आहे जेतिरो तव्हां ज़ोर हिते ॾींदा हो एतिरो ज़ोर तव्हां तालीम ते ॾियो आहे त जो रक्षे जॻह ते कारनि ते तव्हां घुमो आहे। त लिखियलु सही न हुयो? लिखियलु त सही हो पंहिंजी जॻह ते वाक़ई असां एतिरो तालीम ते ॾियूं आहे ज़हन त रक्षे जॻह ते असां कार ते घुमो आहे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा नालो छा अथई? काशिफ। काशिफ भाई छा कंदा हो? मैं पढ़ता हूँ। अच्छा पढ़ंदा हो। काशिफ भाई ॾिसंदा हूंदो अमूमन शहरनि में या किथे वेंदा आहियूं सफ़र में बि जेके आवाम जे लाइ बाथरूम वाशरूम ठहियल हूंदा आहिनि इन्हनि में बदतमीज़ माण्हू अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां कॾहिं भला अहिड़े बाथरूम में विया हो जिते कुझु माना अजीब ॻाल्हि लिखियलु हुजे? हा विया आहियूं लिखियलु हूंदो आहे। अच्छा छा लिखियलु हुते भला? लिखियलु हूंदा त थोड़ी तकलीफ़ है लेकिन ये वक्त भी गुजर जाएगा। अच्छा ईअं लिखियलु पोइ तव्हां वक़्तु गुज़ारे आहियो? तकलीफ़। वालेकुम सलाम। अदा नालो छा अथई? मोहम्मद अमीन। मोहम्मद अमीन पढ़ंदो आहे छा कंदो आहे भला? पढ़दो आहियां। अच्छा केतिरा पढ़ियल आहे? मां 6 दर्जा। अच्छा पढ़णु लिखणु ईंदो अथई कुझु? जी जी पढ़णु लिखणु ईंदो आहे। मोहम्मद अमीन तव्हां शहरनि में ॾिठो हूंदो किथे काफ़ी माना रोडनि रस्तनि ते किथे वाशरूम हूंदा आहिनि आवाम जे लाइ ठहियल जॻह हुते वेंदा आहियूं हुते अजीब अजीब ॻाल्हि लिखी छॾींदा आहिनि माण्हू बदतमीज़ माण्हू। तव्हां कॾहिं अहिड़े वाशरूम में विया हो जिते भला अजीब ॻाल्हि लिखियलु हुजे का अहिड़ी? जी जी हा वियासीं हिकिड़े जेकर स्टेडियम में उते स्टेडियम में वाशरूम हुयो उते लिखियलु हुयो उन वाशरूम में लिखियलु हुयो त जीअं भुटो तव्हां घणा भुटा मारींदो हर घर मां भुटो निकिरींदो। अच्छा माना तुम कितने भुटो मारोगे हर घर से भुटो निकलेगा? हर घर से भुटो निकलेगा। अच्छा वो तो घर में निकलने बाथरूम में निकलता है यार। वालेकुम अस्सलाम। अदा नालो छा अथई? फरमान अली। फरमान अली ॾिसो त पिया माण्हू वॾा बदतमीज़ थी विया आहिनि ॾिसो पिया शहरनि में या पंपनि ते किथे बि वेंदा आहियूं हुते बाथरूमनि में अजीब अजीब ॻाल्हियूं लिखी छॾींदा आहिनि। तव्हां कॾहिं विया अहिड़े बाथरूम में जिते अजीब ॻाल्हियूं कंहिं लिखियलु हुजनि? सर जेको लिखंदो आहे हुनजी घर में इज़त ई न हूंदी आहे न। बिल्कुलु आहे। तव्हां उहे कॾहिं विया आहियो भला? जी जी। अच्छा छा लिखियलु हुते? जल्दी निकिरो त ॿाहिरि इंतज़ारु। अच्छा जल्दी निकिरो ॿाहिरि इंतज़ारु कयो थो पियो? अच्छा केरु इंतज़ारु करे थो? ज़ोर। असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं घंटी जे बटन खणिजो छो जो असांजी अचण वारी वीडियो तव्हांखे मिलंदी रहे। पंहिंजो ख्यालु रखिजो पंहिंजे पेरनि जो बि ख्यालु रखिजो। मिलूं था अॻियूं वीडियो में।